ख़बर शामिल कंदासीं। नवाबशाह मां रात देर सां बल्दिया मुलाज़िम पप्पू खगर जो बल्दिया ऑफिस अंदर लाश हथ। ए सेक्शन पुलिस बर वक्त पहुंची लाश PMC अस्पताल खणाए वई। वधीक तफ़सीलात लाइ टेलीफोन लाइन ते मौजूद आहे AK सिंध न्यूज़ जो ब्यूरो चीफ तालिब हुसैन रिंद। जी तालिब हुसैन, असांखे आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाइण थो त राति देर सां बल्दिया मुलाज़िम पप्पू खुफर जो बल्दिया ऑफिस अंदर लाश हथ आयो, जंहिं अंदरि बर वक़्तु सेक्शन पुलिस पहुची लाश PMC अस्पताल खणा वई। जांच दौरान ख़बर पई त जवाबदार मोहम्मद कामिल संदसि बल्दिया ऑफिस में राति देर सां गॾु उनखे घुटो ॾेई क़तल कयो आहे। SSO जी टीम जॾहिं जवाबदार खां पुछा कई त जवाबदार मोहम्मद कामिल चयो त पप्पू खुफर चयो त मां तोखे बल्दिया ऑफिस में नौकरी वठी ॾींदुसि, उन बहाने सां मूंखे राति देर सां बल्दिया ऑफिस वठी आयो ऐं मूंसां बदफ़ेली करण जी कोशिशि कई। मुंहिंजे इनकार करण ते मूंखे मारण जी धमकी ॾिनी ऐं बदफ़ेली लाइ तंग कंदो रहियो। जॾहिं त मुंहिंजे इनकार करण ते मूं मज़ामत कई, हिनखे गले मां पकड़ियो त हिन जो साहु हलियो वियो। जेकॾहिं उहो बदफ़ेली जी कोशिशि न करे हा त अहिड़ो वाक़ियो पेश न अचे हा। जॾहिं त A सेक्शन पुलिस जवाबदार मोहम्मद कामिल खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो। जी तालिब हुसैन, अव्हां जी वॾी महिरबानी, अव्हां असांखे तफ़सील खां आगाह कयो आहे।